कुन्ना लिनहतदिया लौला अन हदानल्लाह। वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल इनास वल जान व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहिल मुतत्तहिरीन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाहा मअस-साबिरीन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दिल जी मोहब्बत सां ज़ोर ज़ोर मुहम्मद मुस्तफ़ा सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद शरीफ़ पढ़ो। तव्हांजो आवाज़ दुरूद शरीफ़ जो मां ॿुधण थो चाहियां। पढ़ण खां अॻु में हिकु हदीस तव्हांखे ॿुधायां। फरमायो वियो आहे अल बख़ीलु मन ज़ुकिरतु इंदहु फलम युसल्लि अलैया। सरकार दो आलम फरमायो बख़ील उहो आहे जेको मुंहिंजे नाले खे ॿुधे मूं ते दुरूद न पढ़े। फरमायो रग़िमा अनफ़ु रजुलिन ज़ुकिरतु इंदहु मन ज़ुकिरतु इंदहु फलम युसल्लि अलैया। नामुराद थी उहो शख़्स जंहिंजे साम्हूं मुंहिंजो नालो खयो ऐं मूं ते दुरूद न पढ़े। ॾाढियां त दुरूद पढ़। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। यही काबा यही किबला यही गुलजार जन्नत है। यही काबा यही किबला यही गुलजार जन्नत है। चले आओ मुसलमानों यही तख्ते मोहम्मद है। सुभान अल्लाह जो आवाज़ मज़बूत करता है। जेके निंड पिया आहिनि हथ मथे करनि। सुभान अल्लाह। वाह हाँ शाबाश समझ में। अच्छा जेके जागिन था भई हथ मथे करनि। अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का गले में डाल दो तो कि मोहम्मद के गुलामी का। लख शम्स कमर कुर्बान करा तेरे सोने शहर मदीने तू। लख शम्स कमर कुर्बान करा तेरे सोने शहर मदीने तू। मैं पीर पैगंबर सदके करा तेरे बखरे शान निराली तू।
लख ताज नवाबी घोल छोड़ा, लख ताज नवाबी घोल छोड़ा, तेरे सोहने कमली काली तू, फिर दोस्त झलक कुर्बान करा, तेरे रोजे पाक दी जाली तू। सुभान अल्लाह। आशिक रसूल ॾाढा ॻाल्हाइनि न। सुभान अल्लाह। इलाही फिर वही इज्जत मिले दीने मोहम्मद को, इलाही फिर वही इज्जत मिले दीने मोहम्मद को, इलाही हमें कोई इब्ने अबी सुफियान पैदा कर, न न्याजी की जरूरत है न नाजी की जरूरत है, न नाजी की जरूरत है न न्याजी की जरूरत है, जमाना पुरफितन है आज गाजी की जरूरत है। सुभान अल्लाह। निदा आती है अब भी करबला के मट्टी के जर्रे जर्रे से, निदा आती है अब भी करबला के मट्टी के जर्रे जर्रे से, हुसैन इब्ने अली जैसे मुजाहिद की जरूरत है। सुभान अल्लाह। मुझा मोहतरम दोस्तों, वाजिबुल इस्लाम सामीन गिरामी सदर मजलिस मुस्लिमीन मुवहिदीन जी जमातो, अज वारी रात तमाम बरकत वारी रात है, भलारी ऐं प्यारी रात है। असांजा नौजवान जेटीए जा दोस्त उन्हनि जे हवाले सां ही जलसो मुनक़िद कयो वियो आहे ऐं जलसे जो ख़ासि मौज़ू शोहदाए करबला शहीद करबला है। मुझा मोहतरम दोस्तों, शायद के टाइम मुख्तसर हुजे, वरी ॻाल्हियूं रहिजी वयूं आहिनि। असल छा आहे, जॾहिं इंसान जी इब्तिदा आहे त उन इंसान खे इंतिहा लाज़िम आहे। ठीकु आहे, त असां जॾहिं कंहिं बि इंसान जे तारीफ़ खे खणूं, उन इंसान जे उन इंसान जी तारुफ़ करायूं, उन इंसान जी तारीफ़ कयूं, त इब्तिदा खां वठी करे इंतिहा ताईं कयूं। पोइ कमा हक़ हू चइबो त असां हक़ अदा कयो आहे। इंसान जे इब्तिदा खे बयानु कयूं, इंतिहा जो ख़बर न हुजे, विच जो ख़बर न हुजे, आख़िर खे बयानु कयूं, अव्वल जो ख़बर न हुजे, दरमियान जो ख़बर न हुजे, या कमा हक़ हू तारीफ़ न आहे। हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु, उन्हनि जी पैदाश 4 हिजरी में थी आहे, त उन जी ज़िंदगी जी इब्तिदा इतां खां आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सोहबत में रहिया, प्यारे पैगंबर नुफूसे मुक़द्दसा सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, साईं जे हिन दुनिया खां वञण खां बाद हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु की जिंदगी गुजारियो हो या न? अच्छा, रसूलुल्लाह जे हिन दुनिया के छॾण खां बाद अमीरुल मुमिनीन हज़रत अबू बकर रज़ियल्लाहु ताला अन्हु थियो। अमीरुल मुमिनीन हा न? इन ज़माने में भी हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु मौजूद आहे या न? ॻाल्हायो आहे ने? हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु जी इहा हिकु ज़िंदगी आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जे वफ़ात खां बाद फारूक आज़म रज़ियल्लाहु ताला अन्हु अमीरुल मुमिनीन थिया, खिलाफत जे तख्त जे मथां वेठा, त हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु भी मौजूद हो। अच्छा, हज़रत अबू बकर सिद्दीक़ जॾहिं ख़लीफ़ा थिया हा, हज़रत इमाम हुसैन मौजूद हो, त को झगड़ो थियो। तारीख़ ॿुधायो
हज़रत फारूक आज़म रज़ियल्लाहु ताला अन्हु अमीरुल मोमिनीन थिया। हसनैन हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु मौजूद आहे कि न? खिलाफत भी हुई, मौजूद भी हिन, झगड़ो थियो। हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु खिलाफत मिलिया, अमीरुल मोमिनीन थिया। हज़रत इमाम हुसैन मौजूद आहे कि न? मौजूद हुया ने। बाबे जे खिलाफत में भी मौजूद हुया। जने इया दरमियानी जिंदगी आ, बचपन वारी इब्तिदा वारी जिंदगी आ। खुलफाए राशिदीन जे अमीरुल मोमिनीन वारी ज़मानो वो हज़रत इमाम हुसैन जी औसत जिंदगी आ, विची जिंदगी आ। विची जिंदगी के विसारे करे आखिरी जिंदगी के बयान करण काथों जो हक़ आहे। इब्तिदा वारी जिंदगी के बयान न करण वारी आखिरी जिंदगी के बयान करण काथों जो हक़ आहे। हज़रत इमाम हुसैन रज़ियल्लाहु ताला जे जिंदगी के इब्तिदा खां बयान कजे, लेकिन मौजूद रखियो हुयो आहे शहीद करबला। लिहाज़ा मां तव्हांजे साम्हूं आयत तिलावत कयो आहे, इन्नल्लाह मअस साबिरीन। अल्लाह साईं जो मदद कंहिंसां गॾु आहे? अल्लाह तबारक व तआला त हर कंहिंसां गॾु आहे। वहुव मअकुम ऐनमा कुंतुम। लेकिन अल्लाह सी साबिरीन सां गॾु आहे। जवाब आहे त अल्लाह साईं जो ख़ासि मदद साबिरीन सां आहे। बाक़ी अल्लाह साईं हर कंहिंसां गॾु आहे। क़ुरान मजीद सबर सिखायो आहे। नबीअनि बि छा सिखायो आहे? भामे छा? सबर सिखायो आहे। मां क़ुरान पढ़ंदो वेंदुमि, सबर के भी बयान कंदासीं। हज़रत ज़ैनुल आबिदीन जे सबर के भी बयान कंदासीं। ॿियनि पैगंबरनि जे भी सबर के बयान कंदासीं। उन्हनि सबर कयो, मदद कंहिंखां घुरियऊं। सबर करण खां बाद अल्लाह तबारक व तआला उनजो मदद कीअं कयो आहे। ठीकु आहे नी? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन भी सबर कयो आहे, उनजो मदद अल्लाह से कयो आहे। त हज़रत इमाम हुसैन भी सबर कयो आहे। अल्लाह से फरमाए तो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफि वल जू'i वनक़सिम मिनल अम्वालि वल अनफुसि वस्समरात वबश्शिरिस साबिरीन। अल्लाह से फरमायो मुंहिंजा महबूब किबरिया सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां अल्लाह से ऐलान थो करियां। मां अल्लाह तबारक व तआला इंसान के आज़माया थो। छाजे करे इंसान में ॿ तबियतूं आहिनि, हिकु साबिरा ॿियो गैर साबिरा। ऐं मुंहिंजा महबूब मां अल्लाह साईं आज़माईंदुमि, इम्तिहान आणींदुमि, मुश्किलातूं आणींदुमि, परेशानियूं आणींदुमि। मुंहिंजा सोना मां कॾहिं ख़ौफ़दारी कंदुमि, तमामु ख़ौफ़दारी थी वेंदी, माण्हू परेशान हूंदा। अल्लाह से फरमाए थो कॾहिं तव्हांजे जाननि में मां अल्लाह क़त्ल ऐं गारत खे घेरे छॾींदुमि, कॾहिं तव्हांजे फसलुनि में मां अल्लाह तबारक व तआला हलाकत खे सटे छॾींदुमि। तव्हांजे नफ़्सनि में भी इम्तिहान आणींदुमि, तव्हांजे मालनि में भी इम्तिहान आणींदुमि, तव्हांजे जाननि में भी इम्तिहान आणींदुमि। इन मुश्किलातनि खां बाद, इन इम्तिहाननि खां बाद मां अल्लाह ॾिसंदो आहियां कोई सब्र करे थो या बेसब्री करे थो, जज़ा वज़ा करे थो या मां अल्लाह खां मदद थो घुरे। ए मुंहिंजा सुहिणा जेको सब्र करे फबश्शिरिस साबिरीन। सुभान अल्लाह। ऐं मुंहिंजा महबूब पोइ ख़ुशख़बरी ॾे उन्हनि खे जेके सब्र करनि। चो इन्नल्लाह मअस साबिरीन। अल्लाह साईं जो मदद कंहिंसां गॾु आहे? सबर वारनि सां। ॾिसो अल्लाह जे पैगंबरनि बि सब्र कयो। हां हज़रत अय्यूब अलैहिस्सलातु वस्सलाम 14 साल बीमार रहियो आहे। बीमारी जे हालत में तमाम मुश्किलात में आहे। उन वक्त में सब्र थो करे, अल्लाह खां मदद थो घुरे। अल्लाह से छा थो फरमाए? ॿुध क़ुरान। अल्लाह से फरमाए थो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम।
वअय्यूब इज़ नादा रब्बहू रब्बि अन्नी मस्सनी अज़्ज़ुर्रु व अंत अरहमुर राहिमीन। ए मुझा अल्लाह मुझे तकलीफ पुतिया रब साईं मुझे मथा मुश्किलात आयो 14 साल बीमार रहो। ए मुझा अल्लाह तू तो मुझो महबूब आही रब तू तो मुझो सरकार आही अल्लाह मां तुझो पैगंबर हां मां सबर थो कया अल्लाह मां तोखा थो घुरा। अल्लाह से फरमायो ए मुझा पैगंबर सबर कयो तू फस्तजबना लहू मां अल्लाह जी करे पैगंबर के जवाब दे शिफा दे छड़ियो। सुभान अल्लाह। सबर करण तव्हां जो कम मदद करण कंहिं जो कम आ। बोल बोल अल्लाह। सबर तव्हां कयो त मदद केर कंदो? अल्लाह। ॿुधो पैगंबरनि सबर कयो आहे। अल्लाह से फरमाए थो ज़करिया इज़ नादा रब्बहू रब्बि ला तज़रनी फ़र्दन व अंत ख़ैरुल वारिसीन। ए मुझा अल्लाह मुझी जानी भी खत्म थी चुकी है मां कमजोर थी चुको हाँ मुझा रब्बा मुझा असबाब खत्म थिया औलाद हाणे नथो पैदा थी सघे मुझा रब मां पोड़ो थी चुको हाँ अल्लाह पर मां इन मुश्किलात इन परेशानी में मूंखे वारस अता फरमा मूंखे पुट अता फरमा अल्लाह मां सबर करे तुझे अॻियों थो झुकां। लकड़न जुबन कुपन के उन जेको आहे त मज़ारन के सजदा करण वारो अज ॾिसो पैगंबर जे अकीदे खे ॾिसो अल्लाह जो पैगंबर आहे हज़रत ज़करिया अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह साईं खां दुआ थो घुरे ए मुंहिंजा अल्लाह मूंखे औलाद अता फरमा। अल्लाह फरमायो ए मुंहिंजा पैगंबर हबीब फस्तजबना लहू मुंहिंजा पैगंबर घुरण तुंहिंजो कम आहे ॾियण मां अल्लाह जो कम आहे। ॿुध क़ुरान अल्लाह से फरमाए थो वज़न्नून इज़्ज़हब मुग़ाज़िबन फ़ज़न्न अल्लन नक़दिर अलैहि फ़नादा फ़िज़्ज़ुल्माति अल्ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़्ज़ालिमीन। ए मुझा अल्लाह मुश्किलात आया परेशानिया मच्छी जे पेट जे अंदर ऊंधाइया समंदर जे पानी जे अंदर ऊंधाइया अल्लाह साईं मुझो कोई रसाई वारो भी ना है दस्तगीर भी तू आ मुझो दाता भी तू आ ॾियण वारो भी तू अल्लाह।